बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। नारा कैनाल ते रोहिड़ी ऐं अरवड़ जे विच में ॿ अणॼातल मक़बरा आहिनि जेके कमालुद्दीन ऐं कतालुद्दीन या ॾोहागण ऐं सुहागण जे नालनि सां मशहूरु आहिनि। उहे 13हीं या 14हीं सदीअ जी आख़िर में तामीर कया विया। उहे मक़बरा पंहिंजी तामीराती शिकिल ऐं डिज़ाइन जी तफ़सीली जे लिहाज़ खां मुनफ़रिद आहिनि। वॾा ड्रम ऐं अधु गोल गुंबद सभ खां वधीक नुमाया ख़ुसूसियत रखनि था। सुहागण ऐं ॾोहागण जा सदियूं पुराणा मक़बरा ज़िले सखर में अरवड़ जे टकीरियुनि ते वाक़िआ आहिनि। अरवड़ जो ज़िक्र बरे सगीर जे क़दीम मज़हबी किस्सनि तौरु तारीख़ी किताबनि में कंहिं न कंहिं हवाले सां मिलंदो रहे थो। साॻी तरह सिंध जे चंद अवाइली शहरनि में अरवड़ जो अहवाल बेवारीअ सां अचे थो। सिंध में दरावरी दौरु हुजे या आर्यन जी उड़ ज़ोराई, सिंधियुनि ते ब्राह्मणनि जी बादशाही हुजे या बुद्ध परस्तनि जो उरूज, या हितां जे माण्हुनि जो कोस ईरानी, यूनानी या अरबनि जूं तलवारूं कंदियूं हुजनि, उन्हनि सभिनी तारीख़नि वाक़िअनि में अरवड़ जो ज़िक्र लाॻापियल मिले थो। एतिरे क़दुरु जो असांखे ॿियनि सदी क़बल मसीह जे किसे महाभारत में अरवड़ जो ज़िक्र नज़र अचे थो। ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदो रहां त असांजे हिन यूट्यूब चैनल ते अरवड़ जो पहिरियों बेतारीख़ी वीडियो पियल आहे। उन जी लिंक मां डिस्क्रिप्शन में ॾेई थो छॾियां, तव्हां उनखे बि ज़रूरु ॾिसिजो। महाभारत में द्रौपदीअ सिंधुअ खे हिकु आसूदो मुल्क ॼाणाए थी। मोरखनि जी राय मूजिबि महाभारत वारे दौर में उत्तर सिंध आर्यन जी बेठक बणिजी चुकी हुई, जॾहिं त हेठि सिंध अञा आर्यन या दरावड़नि जी जोइ हुई। उन करे चई सघिजे थो त उन दौर में अरवड़ पंहिंजी क़दामत ऐं दफ़ाई नोयत सबबि सिंध इलाइक़े जे गादी हूंदो। घटि में घटि उन अज़ीम मुल्क जी कंहिं सूबे जी राजधानी ज़रूरु हूंदो। सिंध में राय घराणे जा राजा बुद्ध जा पुॼारी हुआ। संदन हुकूमत जो ज़मानो 450 खां 643 ईस्वीअ ताईं हो। राय साहसे ॿिए जे ज़माने में 6 हंधनि ते या त क़िला अॼाया विया हुआ या उन्हनि जी मरम्मत कई वई हुई। मीर अली शेर कानिया उन जो ज़िक्र कंदे लिखे थो त राय साहसे ॿियो वॾनि खां बि वधीक वणंदड़ आदतनि जो मालिक हो। थोरे ई वक़्त में बादशाही जे हदनि जो बंदोबस्तु करे तख़्तगाह में आराम सां रहणु लॻो ऐं ढल जी एवज़ रयत खे 6 क़िलनि उच माथियल यूसराई उलवर ऐं सेस्तानी जे ज़मीन मिटीअ सां भरण जो हुकुम ॾिनई। मतिलबु त सिंध ते मोहम्मद बिन क़ासिम जे हमले खां अॻु बि अरवड़ पंहिंजे शान शौक़त ऐं जाग्राफ़ियाई बिहक करे मुख़्तलिफ़ नालनि सां मशहूरु हो। अरवड़ ते नालो तारीख़ जे मुख़्तलिफ़ दौरनि में अरवड़ खे जुदा जुदा नालनि सां सॼियो वियो आहे। शायदि सिंध जो इहो वाहिद शहर आहे जेके एतिरनि घणनि नालनि सां सॼियो वियो आहे। जीअं मिर्ज़ा कलीज बेग लिखे थो त बनु उमैया ख़लीफ़नि जे वक़्त में हिंदू राजा दिलोराय उलवर जो हाकुम हो ऐं उलवर खे दिलवर बि सॾींदा हुआ। हाणे अचो त ॾिसूं था दुनिया जे ॿियनि मौक़िक़नि अरवड़ खे छा सॼियो आहे। अरवड़ नाले जे हुजे मुख़्तलिफ़ नमूननि में नज़र ईंदे मसूदी सिफ़े 22 ते अल रवर इब्न खरदाज़बा अल दौर सिफ़ा 28 ते लिखे थो अशगार अल बलाद अल दौर सिफ़े 36 ते ऐं अल दुदूद सिफ़ो 37 गाइल्ड मेस्टर यानी गिल्ड मेस्टर इब्न होकल जे हवाले सां रोज़ ऐं अल रोज़ इदरीसी दौर सिफ़ो 79 ते लिखे थो त मरासद अल अतला अल रोर लिखे थो। लेफ्टिनेंट मणक लागन जो बयानु आहे त हिन शेर खे अरवड़ बि सॼियो वेंदो आहे। चचनामे में बि अरवड़ जो ज़िक्र मुख़्तलिफ़ नालनि सां अचे थो, जीअं याकूत मजमुल बलादान अल रोर लिखियो आहे। गुमान या ग़ालिब आहे त याकूत हमज़ा असफ़हानीअ जो कौल नक़ुल कंदे लिखे थो त सिंधु नदीअ जे क़दीमी ईरानी नालो क़बल अज़ इस्लाम हिन जो नालो रोद हो, जंहिंजी माना नहर या दरिया हो। मेरान रोद हो। मौजमुल बदान मेरान, जीअं त हिन मक़ाम वटि मेरान फुटी ऐं 2 शाखूं थी पियूं। उन जे करे दरिया जे रुख जी अहमियत जे लिहाज़ या शायदि उन्हनि 2 शाखनि मां उभरंदे शाखनि जे नाले जे लिहाज़ सां हिन मक़ाम जो नालो ई रोद या नहर पइजी वियो हुजे। असां अरवड़ जे उरूज़ ऐं ज़वाल खे पासीरो रखी अरवड़ में मौजूदु क़दीम आसारनि मां सिर्फ़ु सुहागण ऐं ॾोहागण जे मक़बरनि जो ज़िक्र कंदासीं। आसार क़दीमा जे माहिर अहमद नबी ख़ान जो ख़्यालु आहे त उहे मक़बरा सुहागण ऐं ॾोहागण जा न आहिनि। हू लिखे थो त उहे ॿई मक़बरा शकरगंज ऐं ख़तलुद्दीन शाह जा 12 सदीअ जे पछाड़ी या 13 सदीअ जे शुरूआति में ठाहिया विया आहिनि। नामियारो महक़क़ बदर अबड़ो पिणु लिखे थो त उहे मक़बरा सुहागण ॾोहागण जा न आहिनि, पर शकरगंज ऐं ख़तल शाह जा आहिनि, जेके गोरी दौर हुकूमत जे कारीगरनि जो कमाल आहिनि। साॻी तरह उतां जा के मक़ामी माण्हू उन्हनि मज़ारनि खे शकरगंज ऐं ख़तलुद्दीन जे मज़ारनि सां मनसूब कनि था। शकरगंज लाइ चयो वञे थो त हू कलंदर लाल शहबाज़ जो हमअसर ऐं दोस्त हो। उन्हनि मक़बरनि लाइ बि सिंध जे ॿियनि केतिरनि फिटोरनि वारे साॻे
ॾंद कथा मशहूरु आहे त हिते कंहिं ज़माने में हिकु काफ़र राजा दिलोरा हुकूमत कंदो हो। उनखे हर राति नई कुंवार खपंदी हुई। जॾहिं उन्हनि ॿिन्ही औरतुनि जो वारो आयो त हिननि दुआ घुरी ऐं ज़मीन फाटी पई। ॿई उन में दफ़न थी वियूं। उहे उन्हनि जूं क़बरूं आहिनि। ताज़ो इंडो मेंडिन फैन ट्रस्ट फॉर दी प्रोज़र्वेशन ऑफ दी हेरिटेज ऑफ सिंध जी टीम उन्हनि मक़बरनि जे बहालीअ दौरान सुहाॻिन जे मक़बरे अंदरि 6 क़बरनि जा निशान ॾिठे आयल कथा कमज़ोर थी पवे थी। इहो बि मुमकिन आहे त कुझु क़बरूं बाद जी हुजनि। साल 2010-2011 ईस्वीअ जे वॾी ॿोॾि दौरान केतिरा ई ॿोॾ मुतासिर मक़बरनि अंदरि ऐं ॿाहिरि लॾो लाहे वथान ठाहियो वेठा हुआ। हाणे ॾिसिजे त सुहाॻिन ऐं ॾुहाॻिन जीअं बिना पलस्तर जहिड़ियूं आराइशी अॾावतूं किथे ऐं कहिड़े हंधि मिलनि थियूं। सिरनि सां जुड़ियल हिकु पुराणो मक़बरो बुखारा में सामियानी हाकिम इस्माइली सामियानी जो चौकोर मक़बरो घड़ियल सिरनि जो ख़ूबसूरत नक्श निगारीअ वारी आहे। त ही हुई कुझु मुख़्तसर तारीख़ सुहाॻिन ऐं ॾुहाॻिन जे मक़बरनि जे बाबति। त उमेदु आहे त वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। त मिलंदासीं अहिड़े दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसि ताईं असांखे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।